अयाज़ जूं सिटरूं आहिनि। मां न हूंदुसि शाइरी तो वटि छॾींदुसि, कंहिं कतीअ जे शाख ते जंहिं वक़्तु आखे रो ॾींदुसि, शाइरी तो वटि छॾींदुसि। गीत ॻाईंदे जॾहिं मुंहिंजा त तो वटि आउं ईंदुसि, शाइरी तो वटि छॾींदुसि। ओड़कू थी राति भर राबेल मां तो लाइ नींदुसि, शाइरी तो वटि छॾींदुसि। आउं तुंहिंजी ज़िंदगी हां मौत में कीअं मुंहुं मटींदुसि, शाइरी तो वटि छॾींदुसि। अयाज़ सिंध तोड़े नंढे खंड जे क्लासिकी ऐं जदीद शाइरीअ जो हिकु हसीन तख़लीक़ी इम्तिज़ाज आहे। हू सिंधी शाइरीअ जो उहो वींझार शाइर आहे जंहिं शाइरीअ जे सभिनी सिन्फ़ुनि ते तब आज़माई करे उनखे कमाल जे हद ताईं रसायो। संदसि शाइरीअ में क़ौमियत, मज़ाहमत, इंसानियत, तसवुफ़ ऐं रूहानियत जा लाड़ा सघारा नज़र अचनि था, जेके जमालियाती रूमानियत सां मालामाल आहिनि, जिन में हू पंहिंजे वतन सां, पंहिंजे वतन जे माण्हुनि सां, पंहिंजे वतन जे वणनि ॿूटनि एसि ताईं जो मुद्दनि ऐं मौसमुनि सां बि जेका आहे सो प्यारु कंदे नज़र अचे थो। जंहिंजे लाइ अयाज़ हिकु हंधि पंहिंजे शाइरीअ जे बारे में लिखियो हुयो त मुंहिंजी ॾात ॾुथ वांगुरु थर जे मींहं ऐं उस ते पली आहे ऐं उन जे धरतीअ मां अमृत रस चूसियो अथाईं। वाचूड़ो ॾाढाईअ सां उन जो कंधु निमाए रहियो आहे, पर इहा वरी वरी ऊचे घाट सां उभिरे थी उनखे ॾोथी ॻोल्हे लहनि या न, इहो उल्को अजायो आहे। वाक़ई अयाज़ जो इहो उल्को अजायो ई हो, छाकाणि त अयाज़ जी शाइरीअ सां इश्क कंदड़ संदसि शाइरीअ जा मुख़्तलिफ़ पैरामेट्स जेका ज़रिए जांच जारी रखंदा पिया अचनि। अहिड़ो ई हिकिड़ो खाहोड़ी किरदारु डॉक्टर फयाज़ लतीफ़ जो बि आहे। डॉक्टर फयाज़ लतीफ़ हूअं त कंहिं तारीफ़ जो मुहताज कोन आहिनि, पर रस्मी तौर सां संदन तारीफ़ ॾियूं था त पाण सिंध यूनिवर्सिटी में असिस्टेंट प्रोफेसर आहिनि ऐं उन सां गॾु जेका आहे पाण शेख अयाज़ जे जमालियात ते PhD जी डिग्री हासिलु कई अथनि। उनखां अलावा पाण शेख अयाज़ जे मुख़्तलिफ़ रुखनि ते शाइरीअ जे स्पेशली तमामु बहितरीनु ऐं मयारी किताब सिंधी अदब जे झोलीअ में विधा आहिनि। मां डॉक्टर साहिब खे ॾसी अक्सर चवंदी आहियां, जीअं त साईं मुंहिंजो कलीग बि आहिनि, त ग़ालिब पंहिंजे हिकिड़े ख़त में लिखियो त मैं यकफ़ना हूं। हालांकि ग़ालिब जी शख़्सियत जा बि कई हवाला हुया, त मां सर खे चवंदी आहियां त साईं तव्हांजी बि ज़ात जा ॿिया बि हवाला आहिनि, तव्हां सिर्फ़ु जेका अयाज़ शनासीअ ताईं छो जेको आहे सो चओ था, पाण खे महदूद रखो था। तव्हां त लतीफ़ जे फ़िक्र ऐं फ़न ते बि इलाही कमु कयो आहे। तव्हां वटि असांखे ॿिए बि जेके तहक़ीक़ी नौयत जा मक़ाला ऐं मज़मून मिलनि था। त असांजो पहिरियां जेके असांजा स्पीकर आहिनि से ख़ुदि जेको अॼु जो असांजो हिकिड़ो जेको किताबु आहे डॉक्टर फयाज़ लतीफ़ जे तहक़ीक़ी मक़ालनि ते ई मुश्तमिल आहे ऐं उनजो नालो आहे शेख अयाज़ ऐं शाइरीअ जो तहक़ीक़ी ऐं तनक़ीदी मुतालो, जंहिंमें डॉक्टर साहिब जा मुख़्तलिफ़ वक़्त ते जेके मक़ाला जर्नल्स में या मुख़्तलिफ़ रिसालनि में शाया थिया आहिनि उन्हनि खे कंपाइल करे ऐं हिन किताब जे सूरत में आंदो अथऊं। ऐं डॉक्टर साहिब सां गॾु असांजा जेके भाउ अदा नसीर मिर्ज़ा वेठा आहिनि ऐं अदा नसीर मिर्ज़ा जो त तारीफ़ बि जेको आहे सो वाक़ई ॼण जेका बेवाजिबी अदा सां थींदी। अदा अदब, अदा शाइरी, अदा कहाणी, अदा रेडियो पाकिस्तान सां संदन एॾो वॾो रिश्तो जुड़ियल आहे त इन जे करे असां खेनि बि सलाम था कयूं। खेनि जो असां जॾहिं असांजा ॿ जेके आहिनि सो मिसकालर्स न पहुता आहिनि त असां उनजी भरपाई लाइ सिर्फ़ु अदा नसीर खे ई रखियो आहे त उहे करे वेंदा। सो असां बाक़ाइदा प्रोग्राम जी शुरूआति किताब जे महूरती तक़रीब खां पोइ कंदासीं। मां गुज़ारिश कयां थी पंहिंजे महिमाननि खे त उहे इन तक़रीब में अचनि। सेक्रेटरी कल्चर मोहतरम साईं नसीमुल गनी साईं जिन हिन महूरत जी हद ताईं ऐं अदा मदद अली सिंधी न्याज़ पंवर सिर्फ़ु असांजी हिन जेका इनॉग्रेशन आहे असांखे ख़ुशी थींदी त ॿ मौज़ूज़ हस्तियूं मदद अली सिंधी साहिबु, न्याज़ पंवर, असांजो नसीमुल गनी साहिबु असां सां स्टेज ते अचनि, पोइ डिस्कशन असीं पंहिंजो पाण कंदासीं।
अयाज़ जे फ़न ऐं फ़िक्र जे हवाले सां डॉक्टर फयाज़ लतीफ़ जो जे तमामु वॾो जेको कमु आहे ऐं त उन हवाले सां असां डॉक्टर फयाज़ लतीफ़ खां असांजो महिमान जेको हुयो डॉक्टर एहसान दानिश अची विया आहिनि, खेनि गुज़ारिश आहे त उहे स्टेज ते अचनि। डॉक्टर फयाज़ लतीफ़ खां असांजो इहो सुवालु आहे त उमूमन जेको शुरूआती असांजो दौरु हूंदो हुयो उन में अदब लिखंदड़ जे लाइ इहो ज़रूरी हूंदो हो त संदसि लिखत में अदबी चाशनी हुजे ऐं संदसि जा लफ़्ज़ आलमाणा ऐं ॻूढ़ी सोच रखंदड़ हुजनि। जॾहिं त डॉक्टर असांजो जेको क़ौमी शाइर हींअर चऊंसि अयाज़ आहे, उन पंहिंजी जेको नसर तोड़े शाइरी आम फहम ऐं जेका सादी ॿोलीअ में कई, त तव्हां छा था सम्झो त कंहिं राइटर ऐं अदीब जे लाइ ॿोली ऐं असलूब जो ॻूढ़ो हुअणु लाज़िम आहे या उनखे जेका आहे सो सादे रवानीअ सां बयानु करण में आम जेके असांजा पढ़ंदड़ आहिनि उनखे वधीक सवलाई सां सम्झी सघनि था? जेका अॼोकी महफ़िल आहे या जेके कल्ह खां वठी निशस्तूं थियूं आहिनि उन्हनि में अयाज़ जे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते डिस्कशन थियो आहे ऐं उहो ॾाढो क्रिएटिव आहे। ऐं हिन मेले जो हिकु सबबु इहो बि आहे त अयाज़ जे फ़न ऐं फ़िक्र जा जेके मुख़्तलिफ़ पहलू आहिनि उन्हनि खे डिस्कशन कजे, उहे सभु ज़ेरे बहस अचनि ऐं अयाज़ जे नवनि पहलुअनि ते कम जी गुंजाइश पैदा थिए त हीउ जेको मुंहिंजो किताबु आहे उहो बि उन जी हिकिड़ी कंटिन्यूटी आहे, हिकिड़ी कड़ी आहे। मुंहिंजे हिन किताबु छाकाणि जो उनजी महूरत थी आहे, ऐं डॉक्टर साहिब जे सवाल ते ज़रूरु अचां थो ऐं उहो सुवालु जहिड़ो करे हिन में ई समायल आहे ऐं हिन जो हिसो आहे, छाकाणि त कंहिं बि तख़लीकार जी जेका ॿोली हूंदी आहे उहो उनजो टूल हूंदो आहे ऐं उन ॿोली खां सवाइ हू जेके बि पंहिंजा दाव पेच हूंदा आहिनि, इज़हार हूंदो आहे, बयानु हूंदो आहे, उहो न करे सघंदो आहे। उन ते ज़रूरु आऊं गुफ़्तगू कंदुसि ऐं असांजो मौज़ू बि ॿोली आहे अयाज़ जे हवाले सां, ख़ासि तौर ते जेको हीउ किताबु आहे ऐं जेको डॉक्टर साहिब सवालु कयो आहे त हीअ जेके मक़ाल आहिनि अयाज़ जी फ़न ऐं फ़िक्र जा जेके मुख़्तलिफ़ पहलू आहिनि उन्हनि खे ॼण त ई खोलनि था। ख़ासि तौर ते अयाज़ जो जेको लोकगीत आहे, अयाज़ जेके लोकगीत में जेको आहे तजुर्बा क्या आहिनि उन ते मूं कोशिशि कई आहे त उन्हनि खे हिन में ज़ेरे बहस आणिजे। ऐं अयाज़ जो कमाल हिकिड़ो इहो बि आहे त हुन न रुगो जेके जदीद सिन्फ़ूं आहिनि उन्हनि खे नए अंदाज़, नए रूह ऐं नए रंग सां पेश कयो आहे, पर उन सां गॾोगॾु जेके मतरूक थी वियल सिन्फ़ूं हुयूं असां वटि जिन खे शाइर छुहण जे लाइ बि तयारु न हूंदो, अयाज़ उन्हनि खे नए सिरे सां जीआरण जी कोशिशि कई आहे। ऐं ख़ासि तौर ते लोकगीत जेको आम तौर ते चयो वेंदो आहे त औरतुनि जो हिकिड़े विंदर ऐं विरूह जो हिकिड़ो वखर हूंदो आहे, पर अयाज़ जेको आहे ख़ासि तौर ते उनखे जेको छुयो आहे उहो कमाल कयो आहे। हिन में ख़ासि तौर ते 6 मक़ाला आहिनि मुंहिंजे हिन किताब में, जिन मां हिकिड़ो मक़ालो लोकगीत ते आहे ऐं उनजे अयाज़ जे तजुर्बनि ते आहे। उन सां गॾोगॾु अयाज़ जेके क्लासिकल सिन्फ़ुनि में तजुर्बा कया आहिनि दोहे में ख़ासि तौर ते उहो बि हिन में मौजूदु आहे, जेको डॉक्टर रेहाना जो ज़रूरु दोस्त हिन ते किताब ते वधीक तफ़सीली ॻाल्हाईंदा। ऐं तव्हांजे जवाब ते थो अचां त ॿोली ख़ासि तौर ते तख़लीकार या मुहक़िक़ जे लाइ केतिरी ज़रूरी आहे, केतिरी आम फ़हम हुजणु घुरिजे, या तव्हां जेको रेफरेंस ॾिनो तरक़ी पसंदि तहरीक जे हवाले सां या सोशलिस्ट नज़रिए जे हवाले सां, त यकीनी तौर ते छाकाणि जो उन्हनि जो फ़िक्र ते घणो ज़ोर हो। ॿोली ज़रूरु हिकिड़ो टूल आहे, पर ॿोली हिकिड़ो जॾहिं आम माण्हू ॻाल्हाए थो त उन जो अंदाज़े बयां हिकिड़ो थो थिए, पर जॾहिं हिकिड़ो मुहक़िक़ ऐं तख़लीकार ॻाल्हाए थो त उन जे ॿोलीअ में न फ़क़ति अवामियत आहे, पर उन सां गॾोगॾु तख़लीक़ियत बि आहे ऐं तहक़ीक़ी ज़ावियो बि आहे। त हिन में जेको मूं अख़्तियार कयो आहे, छाकाणि त आउं पाण अयाज़ जी शाइरीअ जो शारिह बि रहियो आहियां, नक़ाद बि रहियो आहियां ऐं उन जी शाइरीअ ते मूं कमु कयो आहे, त हिन में तहक़ीक़ी पहलूअ सां गॾोगॾु हिकिड़ी ॿोलीअ जी तख़लीक़ी रंगीनी बि आहे ऐं उहा रंगीनी घणनि दोस्तनि खे वणे बि थी ऐं घणनि दोस्तनि खे शायदि जेको आहे गोरी बि लॻंदी हूंदी। अदा नसीर जे तरफ़ हलूं था।
अदा नसीर तव्हां हिन खे जेका डॉक्टर फयाज़ लतीफ़ जो मुसलसिल ई जेको आहे अयाज़ शनासीअ जे हवाले सां किताब वक़्तनि बवक़्तनि या त साल में हिकु ॿ किताब ज़रूरु अचनि पिया। तव्हां इन कम खे कीअं था ॾिसो डॉक्टर फयाज़ जे जेके किताब जेको तव्हांजे नज़र मां गुज़रियो हुजे उन में तव्हां उन जे तहक़ीक़ जे मयार खे कहिड़ी जेका सो परख कंदे रखंदव, कहिड़े कथ कंदुसि? बिस्मिल्लाह रहमान रहीम। महिरबानी डॉक्टर रेहाना, मुंहिंजे लाइ फ़ख्र जो बाइस है त आउं अॼु हिन सेशन में मौजूदु आहियां ऐं मुंहिंजो दोस्त डॉक्टर फयाज़ लतीफ़ आउं चंद लफ़्ज़ उन जे बारे में ॻाल्हाइण जी कोशिशि कंदुसि। त अवां बिल्कुलु दिलि जी ॻाल्हि कई त कुझु मुहक़िक़नि कुझु शख़्सियतुनि जे लाइ पंहिंजो कमु, पंहिंजो तख़लीक़ी सलाहियतूं, पंहिंजो हुनुर, पंहिंजी तहक़ीक़ जा ज़ाविया जिन अज़ीम शख़्सियतुनि लाइ वक़्फ़ करे छॾिया आहिनि त बेहद फ़ख्र जी ॻाल्हि आहे त डॉक्टर फयाज़ असांजो उन्हनि मां आहे जिन पंहिंजे कलम खे शेख अयाज़ जे बारे में, शेख अयाज़ जे फ़न फ़िक्र ऐं तख़लीक़ी सलाहियतुनि जे बारे में वक़्फ़ करे छॾियो आहे। तव्हां उनजो थोरो हवालो ॾिनो। फयाज़ लतीफ़ ते आउं शुरू में ॿ सिटूं सिर्फ़ु इहे ॻाल्हाईंदुसि त असांजे जेको मुहक़िक़ आहे या असांजो जेको नक़ाद आहे उहो हिकिड़ी ख़ुश्क ॿोली दानिशवराना फ़लसफ़ियाना, उन में ॻूढ़ाई गहराई जेका असांजे पढ़ंदड़ उन जी पहुच खां परे हूंदी आहे। पर असांजे फयाज़ जी जेका हीअ तनक़ीदी या अभ्यासी जेको नसुर लिखण जो अंदाज़ आहे उनखे आउं ॾाढी दिलफ़रेबी ऐं दिलकशीअ जे नमूने सां ॾिसां थो। आउं सम्झां थो त जेके डॉक्टर फयाज़ खे मूं वांगुरु पढ़नि था उन्हनि खे पूरो अहसासु आहे त जेका नई टही जेको नओं नसुल असांजे विच में पैदा थियो आहे, जेको असांजे बुज़ुर्गनि असांजे वॾनि अज़ीम शख़्सियतुनि खे परखणु लॻो आहे, उन्हनि में फयाज़ पंहिंजे हिकिड़े तहक़ीक़ी असलूब सां त अचे थो पर गॾोगॾु हिकिड़ी दिलफ़रेब रोमेंटिक ॿोलीअ सां बि अचे पियो। अवां जेकॾहिं पढ़ियो हूंदो त तव्हांखे ज़रूरु अहसासु थियो हूंदो त फयाज़ उन्हनि मां हिकिड़ो आहे। नंबर 2 त आउं पाण खे फ़ख्रमंद इन करे थो महसूसु कयां त मूं शेख अयाज़ साहिब खे न फ़क़ति ॾिठो आहे ऐं उन सां मुंहिंजी वालिहाना जेका अक़ीदत रही आहे, मुंहिंजी जेका मुहबत आहे उहा ॿुधाइण जी ज़रूरत कोन्हे, छाकाणि त महद खां लहद ताईं आउं शेख साहिब सां गॾु आहियां। हुनजे रिटायरमेंट खां पोइ जेका कराचीअ वारी ज़िंदगी आहे असीं हुनजे हल्के अहबाब में आहियूं ऐं शेख साहिब जॾहिं बिटशाह में पंहिंजी लहद में सुम्हनि पिया त असां मूं पंहिंजे हथनि सां उन्हनि खे हुते लेटायो आहे, सुम्हारियो आहे। हाणे आहे त शेख अयाज़ जंहिंजे बारे में ही अहम किताब आहे उहो पाण बरे सग़ीर जी छा शख़्सियत आहे। शेख साहिब पाण ॾिसो चवे थो त मुंहिंजी कविता जाप जुगन जा, मुंहिंजी कविता जाप जुगन जा, अणगातल आलाप जुगन जा, शाल धुआं मां पाप जुगन जा। वरी हू जॾहिं सिंध जे दायरे में थो अचे त पोइ असांखे क्लियर थो ॿुधाए त सचल सामी भिट धणी, सचल सामी भिट धणी जेके पंहिंजी ज़ात में सभु कुझु आहिनि पर आउं बि पंहिंजी ज़ात में घणी शइ आहियां। शेख अयाज़ जी अना असांखे इहो ॿुधायो आहे। 20वीं सदीअ में जॾहिं शेख अयाज़ पंहिंजे इन पोस्चर सां, इन अदा सां आयो आहे, ट्रेंड सेटर थी आयो आहे, त पोइ उन जे शाइरीअ जे, उन जे लहजे जे, उन जे इनकलाब जे बारे, उन जे रोमांस जे बारे में कई नक़ाद आहिनि जेके मुख़ालिफ़ आहिनि। हिकिड़ा नज़रियाती आहिनि, हिकिड़ा दीनी धर्मी आहिनि ऐं हिकिड़ा शौक़िया जेके अख़बारी सहाफ़ी नक़ाद आहिनि जिन शेख साहिब खे चौधारी हिकिड़े गुल खे कंडनि वांगुरु घेरियो। ज़रूरी आहे त हिन किताब खां पहिरीं अहसान हिन ते तफ़सील सां ॻाल्हाईंदो, आउं बि ॻाल्हायां थो, पर शेख साहिब ते जेका पहिरीं में पहिरीं तनक़ीद आहे उहा जमात इस्लामी जे तरफ़ां थी आहे, बहिराण अख़बार जे तरफ़ां थी आहे, सरदार अली शाह ज़ाकिर साहिब जे तरफ़ां थी आहे, क़ुर्बान अली बुगटी साहिब जे तरफ़ां थी आहे। हैरत आहे त शेख अयाज़ ॿुधी छॾियो फैज़ अहमद फैज़ वांगुरु पंहिंजे तनक़ीद जो जवाबु ॾियण जे लाइ राज़ी न आहे। हू सिर्फ़ु एतिरो चवे थो त मूं ते जेका तनक़ीद थिए थी उहा ईअं त पहाड़ में विछूं आहे जेको हुनखे ॾंग पियो हणे, पहाड़ खे को असरु कोन्ह थींदो। ऐं निहायत पोलाइट लहजे में चवे थो त ॾिठा ॾिठा कंहिं, ॾिठा ॾिठा कंहिं, मिठा मिठा हू चप, कुछी हणी विया कप, असांखे कुछी हणी विया कप। उन खां पोइ शेख साहिब जो जेको तनक़ीदी अभ्यासी जंहिं तरीक़े जो ही किताब आहे, सभ खां अवल असांजा ही ॿई दोस्त अदा मदद अली सिंधी सहमत थींदो त अंधा ऊंधा वेज आहे जेको मोहतरम साईं रसूल बख्श पली जे साहिब साम्हूं आंदो। उन खां पोइ शेख साहिब जे वफ़ात खां फ़ौरन पोइ असांजे जामी चांडे साहिब, शेख साहिब ते जेका बि तारीफ़ी तनक़ीदी अभ्यासी जेको सिलसिलो आहे जंहिंजी हीअ कड़ी आहे किताब, ही शेख अयाज़ जो दरअसल तनक़ीदी अभ्यास जे बदिरां
आउं इनखे शेख साहब जो अभ्यास सम्झां थो। हीअ जेके 6 मज़मून आहिनि, ऐं पहिरें मरहले में सिर्फ़ु हुनजे पहिरें मज़मून ते ॻाल्हाईंदुसि, पोइ ॿिए मरहले में तव्हां चवंदो तव्हां हुनजे ॿियनि सिन्फ़ुनि ते ॻाल्हाईंदुसि। पहिरियों जेको असांजो फ़याज़, जंहिं मूं हिते वेठे वेठे 5-7 मज़मून ॾिसी वरिता आहिनि, 5-7 सिटूं ॾिसी वरितियूं आहिनि। मिसाल तौर ते पहिरियों जेको मज़मून आहे उहो आहे गीत, लोक गीत, तारीख़ ऐं शेख अयाज़, लोक गीतनि जो जाइज़ो। तव्हांखे ख़बर आहे त असां वटि डॉक्टर बलोच साहब लोक गीतनि खे लोक गीतनि जे खाने में रखी उहे 30-35 किताब मुरतिब कया। उहो असांजो विरसो आहे, उहो असांजो असासो आहे। पर असांखे पंहिंजे विरसे जी जेका वारसी करणी आहे, ऐं जदीद सिंधी शाइरी में जीअं शेख अयाज़ भिटाई जे बैत खां पोइ पंहिंजे बैत में साॻिया सॾड़ा साज़ जा, आओ भिटाई आ तुंहिंजी खे मुंहिंजियूं अखियूं ॾिसूं तुंहिंजो किनरो भोरियो न आहे भाउ, साॻिया जोग जड़ा, साॻिया सॾड़ा साज़ जा। ऐं उन खां पोइ वरी शेख साहब जेको ऐं दोहरनि ते बाद में ॿिए ॻाल्हाईंदुसि जेको मूं 2-4 सेटूं ॾिठियूं आहिनि। थोरो आहे तव्हां पोइ वरी अचूं था। ऐं सिर्फ़ु ही लोकगीतनि ते महिमान खां जेकॾहिं सवाल लोकगीतनि जे हवाले सां ई आहे। बिस्मिल्लाह कयो। अदा नसीर खां अञा हिकिड़ो किताबु अयाज़ ऐं तनक़ीद जे हवाले सां विसरी वियो, जेको मौलाना गिरामी साहब जो हुयो, मशरक़ी शाइरीअ जा फ़नी क़दर ऐं रुझानात, जाम मक़ालो आहे जेको हुनजे शाइरीअ जे इन में तहफ़ुज़ लाइ लिखियो वियो हुयो। एहसान साहब खां मुंहिंजो इहो सुवालु आहे त पाण डॉक्टर फयाज़ जा दोस्त बि आहिनि ऐं उनजे बकोल सनन जे त उनजे हर हिकु सिट खां वाक़ुफ़ बि आहिनि। त शेख अयाज़ ते जेको तहक़ीक़ी कमु आहे थियल हिन जो डॉक्टर फयाज़ साहब जो, ऐं पहिरें जेको हुनजो मक़ालो आहे हिन किताब जो, जंहिंमें हिन लोकगीत खे शेख अयाज़ जे शाइरीअ जे तनाज़र में जेका लिखियो वियो आहे, उन में ॾाढो ज़बरदस्त, उन में तव्हां वधीक उन में इज़ाफ़ो करे था सघो। ॾाढी तारीख़ी लिहाज़ खां हुन जे लोकगीतनि जे जेका सिट्रा आहे, हयत आहे, या उनजे मौज़ूअ ते ॻाल्हायो आहे। पर मां तव्हां खां इहो सुवालु पुछंदसि त छा शेख अयाज़ जेके लोकगीत में हिकिड़ा तजुर्बा कया ऐं उन्हनि खे हिकिड़ो मजाज़ी हिकिड़े मुहबत जे इन मां मौज़ूअ मां कढी ऐं हिकिड़ो क़ौमी जेका आहे सा फ़िक्र सां सलाह ॾे आया, त तव्हांखे छा थो लॻे त डॉक्टर फयाज़ उन जे बारे में लिखियो आहे त उन सां किथे हिन जो लोकगीत जो जेको असुल रूह हो या ख़्यालु हो उहो मुतासिर त नथो थींदे नज़र अचे? वॾी महिरबानी डॉक्टर साहिबा। सभ खां पहिरियां त मां डॉक्टर फयाज़ लतीफ़ खे मुबारकबाद ॾियां थो इन किताब जी। ॾाढो सुहिणो किताबु अयाज़ ते, हूअं बि अयाज़ हुनजो मौज़ू रहियो आहे, ऐं तव्हां जीअं पाण चयो इहो सच आहे त मां इहा ॻाल्हि दावा सां चई सघां थो त मां फयाज़ जो न रुॻो हिकु सिट पर हिकु लफ़्ज़ पढ़ियो हूंदो, ऐं फयाज़ जो जे समूरे कम जो पहिरियों नक़ाद मां ई हूंदो आहियां, ऐं उनखे तमामु तल्ख़ तनक़ीद बि कंदो आहियां। ऐं असां पाण दोस्त आहियूं ऐं गॾु ई सॼो सफ़र कयो आहे, इन करे उन्हनि सभिनी शयुनि ते पई ॻाल्हाईंदा आहियूं। त हिन किताब में बि मौजूदु जेके मक़ाला आहिनि, तहक़ीक़ आहे या तनक़ीद आहे, उहा सॼी बि मुंहिंजे नज़रुनि मां गुज़िरियल आहे। पर हिन खां अॻु तव्हां नसीर साहिब खां बि इहो सुवालु कयो, पर उहो मां सम्झां थो त ॻाल्हियूं ॿिए पासे हलियूं वियूं। त हिन खां अॻु बि फयाज़ जो असां पस मंज़र में ॾिसूं था त हिकिड़ो कमु आहे, ऐं हिन में डॉक्टर इसाक़ पोयां जेको ही बैक पेज लिखियो आहे, हुन में ॾाढा सुठा लफ़्ज़ लिखिया अथई त तहक़ीक़ ऐं तनक़ीद जी हिकिड़ी ख़राबी इहा हूंदी आहे त उहा तख़लीक़ खे खाई वेंदी आहे, या तख़लीक़कार जेको आहे उहो पोइते रहिजी वेंदो आहे, हिकिड़ो नक़ाद ऐं हिकिड़ो मुहक़िक़ जेको आहे उहो अॻियां अची वेंदो आहे। पर मां सम्झां ईअं थो त तहक़ीक़ लाइ या तनक़ीद लाइ बुनियादी तौर ते तख़लीक़ जी ज़रूरत आहे। तख़लीक़ ई उहो बुनियादी जोहर आहे जंहिंजे नतीजे में असां कंहिं बि फ़न पारे ते तनक़ीद कयूं था या तहक़ीक़ कयूं था पिया। त फयाज़ हिकिड़ो तख़लीक़कार बि आहे, मुतरजिम बि आहे, पर हुन सां गॾोगॾु जॾहिं हू तनक़ीद ऐं तहक़ीक़ ॾांहुं आयो आहे त हुन स्पेसिफिक पंहिंजो मौज़ू जेको आहे अयाज़ बणायो। हुन PhD लाइ पंहिंजो मौज़ू अयाज़ बणायो, शेख अयाज़ जी शाइरी में जमालियात। उन खां पोइ हुन हिकिड़ो तमामु ज़बरदस्त क़िस्म जो मक़ालो पंहिंजो मक़ालनि ते मुश्तमिल किताबु सहेड़ियो, शेख अयाज़ जी शाइरी जो जदीद मुतालियो। ऐं उन किताब में मां सम्झां थो दौरे हाज़िर जा जेके बि नुमाया वॾा नाला आहिनि जिन अयाज़ ते लिखियो आहे ऐं लिखंदा रहनि था, उन्हनि जा अहम मक़ाला शामिल हुया। अहिड़ी तरह सां हुन कंपेरेटिव स्टडी ते अयाज़ जी शाइरीअ जो जेका सिंधी क्लासिकल शाइरी आहे, न रुॻो उन सां पर दुनिया जी ॿी जेका शाइरी आहे उन सां कंपेरेटिव स्टडी, ऐं ख़ासि तौर ते उन में हिकिड़ो अहम मक़ालो हुन जो हुयो टैगोर ऐं अयाज़ जी शाइरी जो तक़ाबली मुतालियो, ऐं मीरा ऐं अयाज़ जी शाइरी जो मुतालियो, ऐं लतीफ़ अयाज़ जी शाइरी जो मुतालियो ॾाढो अहम किताबु हुयो। उन ई तसलसुल में मां सम्झां थो 2 साल अॻु में फयाज़ जो किताबु आयो शेख अयाज़ जे दोहनि ते,
जंहिंजो उन तफ़सीली मुहाग लिखियो ऐं मुहाग उहो हिन में शामिल बि आहे किताब में। ऐं उन खां पोइ हीअ किताबु आयो आहे, पर हिन सां गॾोगॾु आउं तव्हांखे इहो ॿुधायां त हिन वक़्तु बि फयाज़ जे हथनि में शेख अयाज़ जे हवाले सां 3 खां 4 किताब ॿिया आहिनि जिन ते हू कमु करे रहियो आहे। त इहो थोरो नंढड़ी ॻाल्हि करणु ज़रूरी हुई हिन किताब ते अचण खां अॻु में। बाक़ी जेतिरे क़दुरु हिन किताब जो सुवालु आहे त हिन किताब में 6 मकाला शामिल आहिनि ऐं 6 ई मकाला पंहिंजे मौज़ूअ जे हवाले सां नोयत जे लिहाज़ खां तमामु अहम ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा मकाला आहिनि। मसलन जीअं साईं बि ॻाल्हाइणु पिए चाहियो, मुंहिंजी बि दिलि पिए चयो त असां उन में जेको शुरूआती मकालो आहे पहिरियों गीत जे हवाले सां या लोकगीत जे हवाले सां उन खां शुरू कयूं, छो त फयाज़ बुनियाद तौरु हिकिड़ो मुहक़िक़ आहे, फयाज़ हिकिड़ो नक़ाद आहे, त उनखे ख़बर आहे त तहक़ीक़ ऐं तनक़ीद जूं बुनियादी जेके आहिनि से ख़ूबियूं कहिड़ियूं थियनि थियूं या बुनियादी उन लाइ रिक्वायरमेंट्स कहिड़ियूं आहिनि हू ॼाणे थो पियो। इन करे को बि मकालो जॾहिं हू लिखे थो त उन मकाले खे उतां शुरू नथो करे जितां आम तौर ते असांजो आम लिखंदड़ या हिकिड़ो कॉलम निगार या हिकिड़ो अख़बार में लिखंदड़, छो त उन स्पेस घटि हूंदो आहे उन में लिखंदो आहे, छो त तहक़ीक़ ऐं तनक़ीद लाइ कैनवस वॾो आहे। ऐं तव्हां ॾिसो त हिन में हिकिड़ा मकाला अहिड़ा आहिनि जेके 100 पेजनि खां बि तजावुज़ करे विया आहिनि। त उहे रुॻो हिन फयाज़ जेको आहे सो उहे उनजी लेंथ खे वधायो कोन्हे, पर उनजी जेका रिक्वायरमेंट आहे उनखे ज़हन में रखी लिखियो आहे। मसलन लोकगीत ते जॾहिं लिखे थो पियो त अयाज़ जे लोकगीत ते हू बिल्कुलु बाद में थो अचे। पहिरियां लोकगीत जी जेका डेफिनेशन आहे उहो जेको संस्कृत जे गया लफ़्ज़ खां वठी त उनजो तालुक़ु बुनियादी तौरु ॻाइण सां आहे, सुर सां आहे, ऐं गीत जेके आहिनि या गीच या सहरा इहे असांजी लोक अदब जी हिकिड़ी अहम सिंफ़ आहे, त उनजो बुनियादी तौर ते तालुक़ु जेको आहे ॻाइण सां आहे, त उनजे रूट्स खां हू खणे थो पियो। ऐं उन सां गॾोगॾु हू अयाज़ जे गीत ते अचण खां अॻु में बरे सग़ीर जे अंदरि जेको गीत लिखियो वियो आहे उन ते ॻाल्हाए थो, हिंदी में जेको गीत लिखियो वियो आहे, उर्दू में जेको लिखियो वियो आहे, असांजे पाकिस्तान जे ॿियनि ॿोलियुनि में जेको गीत लिखियो वियो आहे ऐं उन में जेको लोक रस मौजूदु आहे, उन में जेके सकाफ़ती रंग मौजूदु आहिनि उन्हनि सभिनी खे खोले थो। पर न इते ई रुॻो ॻाल्हि पूरी कोन थी थिए, पर हू इंटरनेशनल लिटरेचर जेको आहे उनखे बि ॾिसे थो ऐं उन में ॾिसे थो पियो त गीत सां जेके लाॻापियल सिंफ़ूं या उनजे वेझो आहिनि उहे कहिड़ियूं आहिनि उन ते। ऐं उन खां पोइ जॾहिं हू अयाज़ जे गीत ते अचे थो त अयाज़ जे गीत जी बि ईअं ई छंड करे थो पियो। अयाज़ जा हिकिड़ा लोक गीत आहिनि, थरी गीत आहिनि, ऐं पंहिंजो जेके आहिनि से टीज जेको आहे जे नाले सां हिकिड़ो गीत अथसि, त उहे उन्हनि गीतनि ते बि अचे थो, पर उन सां गॾु वरी उन जदीद जेको गीत लिखियो आहे अयाज़ उन ते बि तमामु ज़बरदस्त नमूने। ऐं जॾहिं अयाज़ जे गीत ते अचे थो त उन जे गीत जे कंहिं हिकिड़े पहलूअ खे नथो छुए। मसइलनि जीअं अवां पंहिंजे सवाल में बि चयो त शेख अयाज़ जे गीतनि में हिकिड़ी जेका असांजो रवायती लोकगीत आहे उनजो उहो रस चस्प बि मौजूदु आहे, पर अयाज़ उनखे मौज़ूआती फ़िक्री ऐं फ़नी लिहाज़ खां अॻिते खणी आयो आहे ऐं उन में जेके आहिनि से खोड़ ॿिया नवां तजुर्बा कया अथई, फ़िक्री तौर बि ऐं फ़नी तौर बि। ख़ासि तौर ते जेको हिन असांजे धरती जी ॻाल्हि आहे, असांजे वतन जी ॻाल्हि आहे, उन में जेका तहरुक जी ॻाल्हि आहे, उन में जिदोजहद जी ॻाल्हि आहे, उन में मज़ाहिमत जी ॻाल्हि आहे, उन में इनकलाबियत जी ॻाल्हि आहे, उहा अयाज़ वटि हिकिड़े ॿिए अंदाज़ सां अचे थी। मसलन हुड़क हलो धीमा हलो, हुड़क हलो धीमा हलो पंधु परे वो, केरु करे वो, वाट अवाटी ॾील डरे वो, पोइ बि पिरीअ जो पंधु भलो वो, हुड़क हलो धीमा हलो। त इहो बुनियादी तौर ते गीत जो बुनियादी मौज़ू न आहे, या गीत जो जेको असांजे लोकगीत जी जेका रूट्स खे असां ॾिसंदासीं उनजो बुनियादी मौज़ू इहो न आहे, पर अयाज़ उनखे अॻिते वठी वियो आहे ऐं गीत में नवां तजुर्बा कया अथई। फयाज़ जेको आहे अयाज़ जे गीत जे ॿोलीअ ते, उन जी मौसीक़ियत ते, उन जे फ़िक्र ते, उन जे फ़नी पहलुअनि ते जंहिं आलमाना अंदाज़ में छंड छाण कई आहे उहो कमाल जी आहे। मां सम्झां थो इशारा बि अचनि था, त उन करे थोरो असां वाइंड अप कंदा वेंदासीं हिन ॻाल्हि खे। ईअं ई ऐं मुख़्तसिर ॿिनि जुमिलनि में चवां, थी सघे थो सेकंड असांखे टर्न न मिले, ॿिनि जुमिलनि में चवां मुख़्तसिर ॻाल्हि त इहो त रुॻो गीत जे असां हिकिड़े मकाले ते ॻाल्हायोसीं, ईअं असांखे हिकु मकाले ते ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। अयाज़ ते जेका तनक़ीद थी आहे, नसीर साहिबु ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं कयूं उन हवाले सां, उनजी उन छंड छाण कई आहे बाक़ाइदा हिकिड़े आलमाना अंदाज़ में। अयाज़ जे दोहे ते मां सम्झां थो हिन में हिकिड़ो क्रेडिट ॿियो बि असांखे ॾियणु खपे, असांखे बिल्कुलु उन में बख़ील न थियणु खपे, कंजूस न थियणु खपे। त हीअ किताबु जिते फयाज़ जे महिनतुनि जो समर आहे, उते हिन किताब ते असांजे दोस्त जेको तमामु ख़ामोश दोस्त आहे, असां चवंदा आहियूं त कॾहिं हू ॻाल्हाईंदो ऐं कॾहिं असांखे के ॻाल्हियूं ॿुधाईंदो, पर हुनजो कलम ॻाल्हाईंदो आहे,
हुन जा लफ़्ज़ ॻाल्हाईंदा आहिनि। असांजो दोस्त भारूमल उन्हनि ते जेको महाग लिखियो आहे सचपच असांखे उनखे बि क्रेडिट ॾियणु खपे। उन तमामु रूह सां लिखियो आहे, तमामु ज़बरदस्त नमूने छंड छाण कई आहे ऐं ख़ुदि उनजो महाग रुगो असां पढ़ंदासीं त असांखे अंदाज़ो थींदो त फयाज़ हिन किताब में केतिरी महिनत कई आहे ऐं केतिरो हुनजो तहक़ीक़ी ऐं तनक़ीदी पोरे हुन में शामिलु आहे। नो डाउट तव्हां बिल्कुलु सही पिया चओ। ऐं जॾहिं जेको डॉक्टर फयाज़ जो मां जॾहिं मक़ालो पढ़ियो दोहो हुनजी सटरा ओसर ऐं उनजा फ़नी जाइज़ो त उन में हो एॾो डिटेल ऐं तफ़सील सां दोहे जो न सिर्फ़ु जेका आहे सा क्लासिकी रिवायतूं देसी रिवायतूं तरकीबूं तज़मीन हर लिहाज़ खां हुन जाइज़ो वठी ऐं पोइ वरी अयाज़ जे दोहे ते लिखियो आहे त तमामु हिकिड़ो सीबाइतो ऐं बारीक बीनी सां हिन अयाज़ फयाज़ लतीफ़ साहिब जन जा कम आहे। अदा नसीर चए थो त मूंखे 2 मिंट ॻाल्हाइणा आहिनि, सो इन करे अदा 2 मिंट ई हुअणु घुरिजनि। बिल्कुलु 2 मिंट वठंदुसि, छाकाणि त जेकॾहिं मूं उथंदे ई हिकिड़ो पहिरियों नुक़्तो बयानु कयो त हिन असांजे मुहक़िक़ अभ्यास करण वारे जी अट्रैक्टिव जेका ॿोली आहे उनजो नंढड़ो मिसाल ॾींदुसि। ऐं पंहिंजे दावा जे सबूत में हुन जा 2-4 जुमिला पढ़ां थो। मिसाल तौर ते शेख अयाज़ जो मशहूरु लोक गीत आहे मणिहार आयो। मणिहार आयो असांजे हुसैन बख़्श ख़ादिम ॻायो आहे। ज़बरदस्त जेको फिल्म तुंहिंजूं ॻाल्हियूं सजण जे लाइ बि इस्तेमालु थियो आहे, बिलावल बेल्जियम उनजी तर्ज़ ठाही आहे। फयाज़ ॾिसो केॾा सुहिणा लफ़्ज़ हुनजे, ॾिसो त डिक्शन ॾिसो असांजे मौक़िक़ जो अभ्यास करण वारे जो। हू लिखे थो त अयाज़ पंहिंजे हिन गीत में अहसासनि जी अहिड़ी मंज़र निगारी कई आहे जो हुनजे लोकगीत जे लफ़्ज़नि मां न रुगो मणिहार जी किरत कम किरदार ऐं रोलाकियुनि जो अक्स ऐं नक्श चिट्टो नज़र अचे थो। ऐं ॾिठो केॾा ख़ूबसूरत लफ़्ज़ आहिनि, वाज़े लफ़्ज़ आहिनि जिन खे असीं सम्झण में ॾाढी आसानी महसूस था कयूं। ऐं मुंहिंजी दिलि चवे थी त जेकॾहिं दोहे जो ऐं हिकिड़ो रुगो छाकाणि त फयाज़ पहिरियों असांजो मुहक़िक़ आहे जंहिं शेख अयाज़ जे दोहनि ते तफ़सील सां कमु कयो आहे। नेणनि मां जो नए छुली कखपन थी विया रंज निकितियूं तुंहिंजूं ॻाल्हिड़ियूं जीअं पाणीअ ते हंज। इन में हिन में डिस्कस थियल आहे। मरंदासीं त मिटीअ मां पंहिंजे जुड़ंदा कई जाम, नवां नवां मतवाला ईंदा हणंदा तुंहिंजी हाम। मरंदासीं त मिटीअ मां पंहिंजे फुटंदा सुर्ख़ गुलाब, खिड़ंदा टिड़ंदा जिन में पंहिंजे बसंत रुत जा ख्वाब। ही पहिरियों दफ़ो आहे जेके सोरठा ऐं दोहा असांजे फयाज़ उन्हनि ते पहिरियों मार्वलस हिकिड़ो ऐं सम्झां थो त हिकिड़ो माइल स्टोन मज़मून हुन लिखियो आहे। ऐं ॿियो जेको आउं चाहींदुसि त शेख अयाज़ जेको आम लोकगीतनि खां हटी करे जेके लोकगीत लिखिया आहिनि, मिसाल ते तौर ते हुन छेज लिखियो आहे अड़े चंड पिरी तो त ॾिठो। तफ़सील सां असांजे प्यारे दोस्त फयाज़ हुन ते लिखियो आहे अड़ी रात पिरी तो त ॾिठो ना आहे संदसि रूप संदसि रंग ईअं आहे जीअं तूं। अड़े नांग पिरी तो त ॾिठो ना आहे संदसि वार संदसि वंग ईअं आहे जीअं तूं। ऐं ॿियो जेको आख़िरी आहे चयल लफ़्ज़ उहो ॾाढो सुठो ऐं दिलचस्प लोकगीत आहे। उहो आहे त वेंझा थी त ॾिसे थो ॾेर मुंहिंजे आहे मथे में मेर। माशाल्लाह अहिड़ा सभई जेके दिलचस्प लोकगीत आहिनि उन्हनि जो जेको आहे चीणो आहे लिखियल। जी हा, जेको तव्हां हींअर हवालो ॾिनो आहे शेख अयाज़ 3 अहिड़ा छेज लिखिया आहिनि जंहिंमें हो बि जेको ज़बरदस्त छेज आहे तूं आव हली आव तूं हाव हली आव, त उहो बि हिकिड़ो शानदार हिकिड़ो धम सां भरपूर आहे। डॉक्टर फयाज़ लतीफ़ हिन किताब जे बारे में 2 लफ़्ज़ सिर्फ़ु ॻाल्हाइणु चाहे थो त बहितर आहे त आख़िरी मां ॻाल्हि कयां पोइ असां वञूं लेखक न आख़िरी बसि आख़िरी ॻाल्हि कयां मां रुगो ॿिनि जुमिलनि में आउं ॻाल्हि करणु चाहियां थो। छो त ॾिसो क्रेडिट असांखे ॾियणु खपे। जंहिं माण्हू जेतिरो कमु कयो आहे पोरियो कयो आहे उनखे क्रेडिट ॾियणु खपे। हिन में आउं जेकॾहिं इहा ॻाल्हि पंहिंजनि लफ़्ज़नि में चवंदुसि त थी सघे थो को दोस्त इहो इल्ज़ाम हणण में देरि न करे त हीअ तमामु वेझा दोस्त आहिनि इन करे इहा ॻाल्हि थिए पई। पर आउं कोट थो कयां हिन किताब जे मुहाग निगार खे भारू खे उन हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि लिखी आहे। हिन जी किताब जे 13 नंबर पेज ते चए थो चवनि था त उमरकोट लॻ ॻोठ खारोड़ो सैयद में हिकु शादीअ जी महफ़िल में हिक भेरे राग जी राणी आबदा परवीन राणो ॻाइणु शुरू कयो त लोक गायक माई ठाही खेसि चयो त हीअ छा थी करी आबदा, राणो ईअं ॻाए जीअं मूमल ॻायो हो। अदब जे सफ़र में मूं हमेशह पंहिंजे लोक रवायतुनि सां वेझड़ाइप खे प्यार ऐं प्रीत जे रेशमी रुमाल में वेढ़े रखियो आहे। डॉक्टर फयाज़ जे कलमी पोरे खे मान ॾींदे मुंहिंजी दिलि चाहे थी त चई ॾियां शेख अयाज़ जे लोकगीत ते ईअं लिखिजे जीअं फयाज़ लतीफ़ लिखियो आहे।
ऐं मां सम्झां थो त इन सां इन खे एक्सटेंड कंदे मां रुॻो हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि त हिन में हूअं त 6 ई मकाला फयाज़ जा अहिड़ा आहिनि जेके कोटेबल आहिनि, पर ख़ासि तौर ते हिन में 2 मकाला जेको गीत ऐं लोकगीत ते आहे ऐं दोहे ते आहे। मां सम्झां थो अयाज़ जे लोकगीत ऐं गीत ते या दोहे ते ईंदड़ दौर जो मुहक़िक़ जॾहिं बि लिखंदो त फयाज़ जे हिननि 2 मकालनि खे ज़रूरु रिफर कंदो, वरना उहो ॻाल्हि अधूरी रहिजी। बिल्कुलु सही डॉक्टर फयाज़ ऐं साहब बसि जी गुज़ारिश आहे। कंक्लूजन इहा ई कंदुसि, ऐं किताब ते त कोन थो ॻाल्हायां, किताब ते दोस्तनि ई ॻाल्हायो। इहो सभु कुझु अयाज़ ई आहे। जीअं डॉक्टर रेहाना चयो त आउं चवंदी रहंदी आहियां फयाज़ खे त तव्हां रुॻो अयाज़ ते कमु था कयो। ऐं सम्झां थो अयाज़ ते कम जी एतिरी गुंजाइश आहे जो शायदि ज़िंदगियूं गुज़री वञनि, पर अयाज़ जो जेको फ़न ऐं फ़िक्र आहे उहो निबेरण जो न आहे। असां कोशिशि कयूं पिया ऐं इलाही दोस्त उन ते गॾोगॾु कनि पिया। डॉक्टर इसाक बि उन ते कमु कयो आहे, नसीर कयो आहे, जामी चांडियो कयो आहे, खोड़ दोस्त साईं वेठो आहे मदद अली सिंधी साहिबु, उन्हनि सभिनी पंहिंजे पंहिंजे तौर ते पंहिंजे हिसे जो कमु कयो आहे। पर अयाज़ आउं सम्झां थो त एतिरो उन जे कम ते गुंजाइश आहे जो ॼण हाणे ई उन ते कम जी इब्तिदा थी आहे ऐं असां पंहिंजे तौर ते ही पोरियो कयूं पिया। पहिरियां त असां चाहियूं था त उन ते हिकिड़ो कमु मुकमिल तौर ते अचे त जीअं नक़ाद ऐं जेके मुहक़िक़ आहिनि उन ते उनखे वधाए सघनि। हीअ बि उनजो हिकिड़ो हिसो हुयो जेको अञा बि आउं कोशिशि कयां पियो या ॿिया दोस्त बि कोशिशि कनि पिया त अॼोको हीउ किताबु जेको आहे ज़रूरु अव्हां जॾहिं पढ़ंदव त उन में तव्हांखे महसूसु थींदो त अयाज़ ते अञा केतिरी गुंजाइश आहे। अव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी जो अव्हां असांखे सब्र सां ऐं मुहबत सां ॿुधो बि, ऐं ख़ासि तौर ते सभिनी दोस्तनि जन हिन किताब ते भरपूर ॻाल्हायो आहे, उन्हनि सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अयाज़ हिननि सिटुनि ते असां इख़्तिताम करियूं था हिन किताब जो त जेतू सरिजणहार जी अनोखो जग में वारे पंहिंजी जिंदड़ी जोर अहिड़ो जनसार तोखा पोइ संसार सिरस थिए सूंहं में। तव्हां सभिनी जी महिरबानी।